अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े बलिकार माहिया फराशात सब खां पहिरियां हिकु नज़र हेडलाइन ते। DGISPR लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी चयो आहे त दहशतगर्द हथियार फिटा कनि न त असां उन्हनि सां विढ़ण लाइ तयार आहियूं। दहशतगर्दनि सां ॻाल्हि ॿोल जी का बि गुंजाइश नाहे। ॼाणे वाणे इहो तासिर पखेड़ जी कोशिश कई थी वञे त बलूचिस्तान में हालतूं ख़राब आहिनि। रियासत आहे त सियासत आहे, रियासत आहे त नालो आहे। हार्ड स्टेट जो मतलब आहे त कानून ऐं आइन तहत सभु बराबर हुजनि। प्रेस कॉन्फ्रेंस कंदे DGISPR चयो आहे त मुल्क में मजमूई तौर ते 40,000 खां वधीक इंटेलिजेंस ऑपरेशन कया विया आहिनि। बलूचिस्तान में हिन वक़्त ताईं 31,000 इंटेलिजेंस ऑपरेशन कया विया। KPK में 7,177 ऑपरेशन करे चुका आहियूं। दहशतगर्दनि सां विढ़ंदे 303 जवान शहीद थिया आहिनि। 2084 दहशतगर्द मारिजी विया। रोज़ाने 10 दहशतगर्द मारिया वञनि था। बम धमाकनि में अक्सर अफगान शहरी मुलविस आहिनि। वज़ीर आला बलूचिस्तान सरफराज़ बुगटी चयो आहे त दुश्मन अंसर बलूचिस्तान खे गैर मुस्तहकम करण जी कोशिश पिया कनि। जेके मुल्क खे विरहाइण चाहिनि था उहे अहमक आहिनि। हिन वक़्तु सूबे में अमन अमान जी सूरत हाल थोरी ख़राब थी रही आहे। मुल्क में अजीब साज़िश थी रही आहे। सियासी पार्टियुनि खे चवां थो सियासत खे दहशतगर्दीअ सां न गॾियो। रियासत खे सियासत जी न पर रियासत खे रियासत जी ज़रूरत आहे। कोयटा में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आला बलूचिस्तान वधीक चयो आहे त बलोच क़ौम खे बेनतीजा जंग तरफ़ धिकियो वियो। बलूचिस्तान जा माण्हू पंहिंजी रियासत सां गॾु बीठल आहिनि। जेकॾहिं अव्हां हक़ जी राह ते अचणु चाहियो था त असांजा रस्ता खुलियल आहिनि। दहशतगर्दीअ ख़िलाफ़ हिकु इंच बि पोइ ते हटण लाइ तयार न आहियूं। कोयटा वेझो कोयले जी खाण में धमाको, 32 पोरियत दॿिजी फ़ौत। DG माइंस जो चवणु आहे त दॿिजी वियल ॿियनि पोरियतनि खे कढण लाइ रेस्क्यू ऑपरेशन जारी आहे। खाण मालिक मूजिबि धमाके वक़्तु 42 मज़दूर मौजूद हुआ। फ़ौतियुनि मां अक्सर जो शांगला सां ताल्लुक़। वज़ीर आला बलूचिस्तान वाक़े जो नोटिस वठंदे रिपोर्ट तलब करे वरिती। सरफराज़ बुगटी चयो आहे त ग़फ़लत या कोताही कंदड़नि ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई थींदी। सदर ऐं वज़ीर आज़म पारां वाक़े ते ॾुख जो इज़हार। इमदादी कार्रवायूं जारी रखण जी हिदायत। आसिफ अली ज़रदारी ऐं शहबाज शरीफ चयो आहे त पोरियत असांजो असासो आहिनि। मज़दूरनि जी मुस्तक़िल हिफ़ाज़त लाइ क़दम खंया वञनि। ब्रॉडपेक ते बर्फ़ानी छिप करण सबबि 10 जबल चाढ़ू लापता। 4 जा लाश हथ। हुंज़ा जो सुहेल सखी, 5 नेपाली, अमरीकी, ओमानी ऐं चीनी जबल चाढ़ू शामिल। जबल चाढ़नि जी ॻोल्हा जे लाइ सर्च ऑपरेशन जारी आहे। सियाहत वारे वज़ीर तरफ़ां 2 जबल चाढ़नि जा लाश मिलण जी तस्दीक। ईरान पारां कुवैत में अमरीकी फ़ौजी ठिकाणे खे निशानो बणाइण जी दावा। ईरानी फ़ौजी जो चवणु आहे त कशम बेट में शहरियुनि जी शहादत जे जवाब में हमलो कयो वियो। जहाज़नि जे हैंगर्स, मवासिलाती निज़ाम ऐं फ़ौजी सामान जे गोदाम खे निशानो बणायो वियो। पासदारनि ऐं इनक़लाब पारां उर्दन ऐं बहरीन में बि अमेरिकी अॾनि ते हमलनि जी दावा। अमेरिका 3F-35 जहाज़ तबाह करण जी ईरानी दावा खे रद्द करे छॾियो। कोटड़ीअ में क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर अॻवान मुबैना तौर क़तल। साइड जे मिस्किन कॉलोनीअ में शबीर सांद जो पंहिंजे ओताक मां गलो कपियल लाश मिलियो। वारसनि वाक़े खे क़तल करार ॾेई छॾियो। पुलिस मूजिबि हर रुख खां जांच कई पई वञे। शबीर सांद क़ौमी अवामी तहरीक जो सीनियर अॻवान हुयो। जिदोजहदनि में हमेशह सरगर्म रहियो। पान सईदाबाद वेझो नारी जे मुबैना आपघात वाक़े जी जांच जारी। पुलिस शुमाइला राहुपोटो जी मोबाइल फोन ऐं वाक़े में इस्तेमाल थियल पिस्टल हथ करे वरितो। मोबाइल फोन जो रिकॉर्ड हथ करण, हथ कयल पिस्टल जा फिंगर प्रिंट वठण ऐं फार्जिंग कराइण जो फ़ैसिलो। जांच टीम ॻोठ बिलावलपुर पहुती। शुमाइला राहुपोटो जे वालिद रज़ाक ॾिनो राहुपोटो, वालदा भाउ शहबाज, भेण आसमा, सनम राहुपोटो ऐं कज़न सजाद राहुपोटो जा बयान रिकॉर्ड। वारसनि पंहिंजे बयान में इंकशाफ कयो आहे त शुमाइला हिकु नौजवान खे पसंदि कंदी हुई। मोहबत में नाकामीअ ते हुन मायूस थी पाण मथां पिस्टल जो फायर करे ख़ुदकुशी कई आहे। सोशल मीडिया ते वाक़े खे क़तल करार ॾेई बदनाम कयो पियो वञे।